श्री सुखमनी साहिब अष्टपदी चौथी पौरी टी। आद अंत जो राखन हार, तिस स्यों प्रीत न करे गवार। जाकी सेवा नवनिध पावे, तांस्यु मूड़ा मन नहीं लावे। जो ठाकुर सद सदा हजूरे, ताको अंधा जानत दूरे। जाकी टहल पावे दरगह मान, तिसे बिसारे मुगद अजान। सदा सदा ए भूलन हार, नानक राखन हार अपार। ओह प्रभु जो आद खां अंत ताईं रिख्या करे थो, तैसां ए गहेला तू प्रीत नथो रखे। जै प्रभु जी शेवा नव निधियूं या नव खजाना ॾिए थी, तंहिं प्रभु सां ही मूर्ख पंहिंजो मन नथो लॻाए। उहो प्रभु जो सदा हाज़िरा हज़ूर आहे, तंहिं प्रभु खे अज्ञानी इंसान सम्झे थो त परे आहे। जंहिं प्रभु जी शेवा दरगह में मान पाए थी, तंहिं प्रभु खे ही मोगो मूर्ख इंसान विसारे वेठो आहे। ही बंदो त सदैव भुलियल आहे, पर अपार बेअंत प्रभु संदसि रिखपाल आहे। मन प्रबोध 13 का 16 ताईं। पंजन तन जो पुतलो तू वनी, खाक मिलंदे खाक। नूरी गोबिंद गाए मना बिन, नाम न कोई पाक। जग सारे में पखेरी, जम आए पहंजी जान। नूरी गोबिंद गाए मना, राम नाम रेख पार। विसर में छोवे तो आई, काल अची प्यो तकरो। नूरी गोबिंद गाए मना, संत जना का पैरा पकड़ो। निंद नशे में रोज गुजारी, कीन भजी भगवान। नूरी गोबिंद गाए मना, थी सुजाग वठ एहसान। नूरी गोबिंद गाए मना, थी सुजाग वठ एहसान। भला दिल
छानिया आसीस कयो इन नाचीज़ ते आसीस कयो इन नाचीज़ ते साजन जी मसबूर किया साजन जी मसबूर किया दिल ने नम एक दिल भर के दिल ने नम एक दादल के दुनिया की न खपे मुखे दुनिया सारी आने वाली दुनिया की न खपे मुखे दुनिया सारी आने वाली दुनिया पानी दुनिया पानी दुनिया की न खपे मुखे दुनिया सारी आने वाली इन दिल जी प्यास आहे इन दिल जी प्यास आहे हिकिड़ी मिले मूं बस रहम रूहानी मिले मूं बस रहम रूहानी दिल ने नम हिक दादल के दिल ने नम हिक दादल के ना पेस पदार्थ जी तमन्ना ना पेस पदार्थ जी तमन्ना नंगी मान शान माचाना दिल पर जेत दलते मां दिल पर जेत दलते मां दासन जी एक दासी आया दासन जी एक दासी आया दिल ने नम एक दिल भर के दिल ने नम एक दादल के खोले सिक जी सिदारी मां एक ही गीत पे गाया खोले सिक जी सिदारी मां एक ही गीत पे गाया दादा शाह प्यारे दादा शाह 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 बोले सिक जी सितारी मां एक ही गीत पे गाया करी जे मेहर मोनूरी करी जे मेहर मोनूरी तोखे अंजलि अची पाया 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 दिल ने नम हिक दिल भर के दिल ने नम हिक दादल के अॼु मांखे छा ॾियां अॼु मांखे छा ॾियां आसीस कयो इन नाचीज़ ते आसीस कयो इन नाचीज़ ते साजन जी मसबूर
जी मस मोरे थिया साजन जी मस मोरे थिया उमर याद छन था वरी अज अबाणा उमर याद छन था वरी अज अबाणा वहन नेण जिन लाए प्या था निमाणा उमर याद छन था वरी अज अबाणा वहन नेण जिन लाए प्या था निमाणा उमर याद छन था उमर याद छन था उमर तुहिंजी बागन लगी आहे गुलजारी परम जन अखन में अथे इंतजारी अथे इंतजारी अथे इंतजारी उमर याद छन था वरी अज अबाणा वहन नेण जिन लाए प्या था निमाणा उमर याद छन था उमर याद छन था बुलबुलियूं तबागन में कन पेयूं बातियूं अंदर मुंहिंजे रूह में अथे ई तरातियूं अथे ई तरातियूं अथे ई तरातियूं उमर याद छन था वरी अज अबाणा वहन नेण जिन लाए प्या था निमाणा उमर याद छन था उमर याद छन था तुहिंजे महल आया कनिया बांदी बिछोड़े में दिलड़ी रहे रोज मांडी रहे रोज मांडी रहे रोज मांडी उमर याद छन था वरी अज अबाणा वहन नेण जिन लाए प्या था निमाणा उमर याद छन था उमर याद छन था साह साह में सिक से तिन खे संभारिया तिन जे मिलण लाइ वेठी वाटू निहारिया वाटू निहारिया वाटू निहारिया उमर याद छन था वरी अज अबाणा वहन नेण जिन लाए प्या था निमाणा उमर याद छन था उमर याद छन था गम दर्द जी हिय सुणन शल सितारी चरणन तिना दे नूरी बलिहारी नूरी बलिहारी नूरी बलिहारी उमर याद छन था वरी अज अबाणा वहन नेण जिन लाए प्या था निमाणा वहन नेण जिन लाए प्या था निमाणा वहन नेण जिन
मिलाए प्याथा निमाणा। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वैर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे थो पके निश्चवारो। मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेत जारे, ऐं चिंता खुशी का न्यारो। हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो। फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष, त्यागे थो जो भलो ऐं बुरो। चिंता रहित जो न उमेदूं अॾे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। शत्रु मित्र ऐं मान अपमान, थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो। रहे राज़ी सब ते, निंदा स्तुतिअ में साॻी रीत हले थो। धन ज़र मिल्कियत बिना, ऐं शांति को अस्थिर चित्त वारो। सब्र में रहे जो, सोई भक्त में जो प्यारो। सब्र में रहे जो, सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण में जी, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण में जी, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो, श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थियो।
नूरी ग्रंथ पेज 559। ए दिलरुबा, ए दिलरुबा दिल दर्द में तोखे ई पे आऊं गोलियां, ए शाह सुल्तान बाजवारा एक तोखे ई थी दिल त खोलियां। सिज चंड तारन सुहवारन में तख्त तुंहिंजा ई त आहिनि, रंग रूपन में राज आ ही नेण तोखे ई था चाहिनि। बेशुमार ही नज़ारा केर ॼाणे ही इसरार, न मूंखे आहिनि अखर के बि जिन में करियां इज़हार। बेअंत तूं बेअंत कुदरत जो त आहे सभु पसारो, चल चलां जो खेल आहे संसार हीउ सारो असारो। तुंहिंजी साखी कीअं ॾियां मां, हुकुम तुंहिंजे शल हलां, शुक्र में सभु आऊं सहां, महबूब नूरी शल मिलां। O beloved, O beloved, in the anguish of my heart, I seek only you. O my gracious King Emperor, to you only I disclose the inner plight of my heart. Amidst the beautiful sun, moon, and the stars are your majestic thrones. Your mystery pervades all the variegated forms of creation, and my eyes seek only you. Countless are your manifestations, and who can fathom your marvels? Nor have I the words to describe them. Limitless and incomprehensible are you, and infinite are the manifestations of your creation. This world is a drama of here today and gone tomorrow, and transient are the world and its affairs. How shall I bear witness to you? Let me only obey your each and every command, and let me with fortitude bear each and everything, and let me reach the beloved, says Nuri. एक करो कृपा जो काफी, 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 एक करो कृपा जो काफी।
जो काफी मज़हब में आया मां न
थकल ॾाढी आया वेठी तोखे पुकारिया थकल ॾाढी आया वेठी तोखे पुकारिया ॿे कंहिंजे दर निहारिया ही बार बारी कीअं लाया ॿे कंहिंजे दर निहारिया ही बार बारी कीअं लाया छोरी ना छॾजांइ छोरी ना छॾजांइ थकल ॾाढी आया वेठी तूं
थकल ॾाढी आया वेठी तोखे पुकारिया थकल ॾाढी आया वेठी तोखे पुकारिया ॿे कंहिंजे दर निहारिया ही बार भरी कीअं लाया ॿे कंहिंजे दर निहारिया ही बार भरी कीअं लाया छोरी ना छॾिजांइ छोरी ना छॾिजांइ थकल ॾाढी आया वेठी तोखे पुकारिया थकल ॾाढी आया वेठी तोखे पुकारिया थकल ॾाढी आया वेठी तोखे पुकारिया हरे कृष्णा दादा श्याम हरे कृष्णा राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम हरे कृष्णा राम दादा श्याम हरे कृष्णा राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम 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 हरे कृष्णा राम दादा श्याम हरे कृष्णा राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम ईसा ईसा डे आसीसा 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 मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं 2000 वरे अॻु सुभाणे ॾींहुं हिकु सतपुरुख हिकु संत हिकु प्रभुअ जो प्यारो हिकु अवतारी पुरुष हुनखे पकड़ीनि था हिन प्यारे कंहिंखे रंजायो की न कंहिंखे तकलीफ़ की न पहुचाई केतिरनि खे प्यारे प्रभुअ जे चरणनि जे नज़दीक छिकियाई केतिरनि खे सही दग लॻायाई केतिरनि ना उमेदनि जे दिलनि में नई उमेद जॻायाई केतिरनि खे सचे सुख जी राह बतायाई हिन प्यारे खे पकड़ीनि था पकड़े हिन ते मुक़दमो कनि था मुक़दमो हलाइनि था ऐं फ़ैसिलो कनि था त हिन खे सूलीअ ते चाढ़ियो वञे। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं ही सतपुरुख केरु हो? असीं खे श्री ईशा जे नाले सां सुञाणूं ऐं विलायत जे मुल्कनि में खेसि कोठीनि जीसस। He was one of the greatest healers known to humanity. ईंदा हा रोज़ वटि केतिरा बीमार जिन खे डॉक्टर ऐं हकीम छुटाए सघंदा की न हुआ।
कंहिंखे खंघि हूंदी हुई, 6 महीने खां वठी खंघी वेचारे जो साहु निकिरी वेंदो हो। कंहिंखे पेट जो सूरु हूंदो हो, कंहिंखे अध मथे जो सूरु हूंदो हो, कंहिंखे पैरालिसिस अर्धांग जी बीमारी, कंहिंखे कोढ़ जी बीमारी, खेनि केरु छुटाए सघंदो की न हो। हिन वटि ईंदा हुआ, ही फ़क़ति हथु फेरींदो हो, इंसानु छुटी वेंदो हो। इहा ॾात प्यारे प्रभुअ हिन खे ॾिनी, द गिफ्ट ऑफ हीलिंग। इन करे लोकनि जूं हिन में केॾियूं उमेदूं हुयूं त ही इज़ द वन हू विल लीड अस टू फ्रीडम। असांखे आज़ादी वठी ॾींदो। हीअ ज़लील ज़िंदगी जा असीं रही पिया आहियूं, असांजे मथां ई रोमन्स लठ खणी बीठा आहिनि, असांखे इन्हनि खां आज़ादु कराईंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, 3 साल ई हिकु नगर मां ॿिए नगर में वञे थो, हिकु ॻोठ मां ॿिए ॻोठ में वञे थो, हिकु शहर मां ॿिए शहर में वञे थो, वञी प्यारे प्रभुअ जे प्यार जो पैगाम लोकनि खे पहुचाए थो। पर हींअर लोक सम्झनि था त ही असांखे पॉलिटिकल फ्रीडम, सियासी आज़ादी जंहिंजे तलाश में असीं आहियूं, असांखे कोन वठी ॾींदो। ही त पंहिंजूं ॻाल्हियूं पियो करे। लोक हिन जे पुठियां मस्त थी पिया फिरंदा हुआ। नाउ दे आर डिसइल्यूशन्ड। हींअर चवनि था ही उहो कीन आहे जो असां सम्झो त आहे। असां बि सम्झो त ही हिन ग़ुलामीअ जे ज़िंदगीअ मां असांखे आज़ादीअ जी ज़िंदगी वठी ॾींदो। पर हींअर असांखे हिन में का उमेद कीन आहे। द पीपल आर डिसअपॉइंटेड इन हिम। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जेरूसलम में वॾे में वॾी सिनगाग हूंदी हुई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जेरूसलम जो आदम हूअं 25,000 हूंदो हो, पर हिन ॾींहुं ख़ासि करे जेरूसलम में बीहण जी स्पेस कोन इंसाननि खे मिलंदी हुई, एॾी पीह अची लॻंदी हुई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼोके ॾींहुं छा कंदा हुआ? विस्पति जे ॾींहुं छा कंदा हुआ? विस्पति जे ॾींहुं हिकु हिकु कुटुंब जो वॾो पाण सां हिकु रिढ मंदर में खणी ईंदो हो। सिफ़ूं लॻियूं पियूं हूंदियूं हुयूं। हिक ॿिए पुठियां क्यूज़ में बीठा हूंदा त असांजो वारो कॾहिं थो अचे। हिकु हिकु कुटुंब जो वॾो भाती पाण सां हिकु रिढ खणी ईंदो हो। इहा रिढ खणी मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन रिढ जी ॿल चाढ़ींदो हो। वेचारियूं रिढूं पियूं वाका कंदियूं हुयूं, पर उन्हनि जा वाका केरु सुने अॼु ॾींहं ताईं। इन्हनि रिढुनि, इन्हनि ॿकरियुनि जा वाका केरु नथो सुने। पर वक़्तु ईंदो मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जीअं इंसाननि जा वाका सुनो था, तीअं इन्हनि जानवरनि जा वाका तव्हीं सुनंदा। वक़्तु ईंदो, ज़रूरु ईंदो। ऐं हिकु हिकु आकह जो वॾो पाण सां रिढ खणी ईंदो हो, अची मंदर में उनखे ॿल चाढ़ींदो हो ऐं रतु वहंदो हो। इहो रतु कठो करे पादरीअ खे ॾींदा हुआ, मंदर जे रबाए खे ॾींदा हुआ, ऐं मंदर जो रबाए इहो रतु खणी वञी सैक्रिफिशियल ऑल्टर
ऑल्टर खे अलाए कहिड़ो अखर चइजे जेका कुर्बान गाह या ॿियो को अखर, उन ते वञी इहो रत हारींदो हो ऐं द फ्लैश ऑफ द एनिमल, रिढ जो मांस पाण सां खणी वेंदो हो ऐं शाम जे वक़्तु राति जे वक़्तु वॾी फीस्ट कंदा हुआ जिते इहो खाईंदा हुआ। इन रिढ जो मांस, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, केतिरनि जो वीचार आहे त श्री ईशा खे बि जानवरनि लाइ उहो ई प्यारु हूंदो हो जो इंसाननि लाइ खेसि हूंदो हो। केतिरनि जो वीचार आहे त श्री ईशा इन खाधे खां परे रहंदो हो, पर श्री ईशा बि अॼोके ॾींहुं हिन वक़्तु पंहिंजनि प्यारनि सां गॾु खेसि 12 एपासिल्स हुआ, 12 जेके संदसि बिल्कुलु नज़दीक हुआ, 12 हुए ऐं 13 जीसस, 13 ई ॼणा हिकु हंधि कठा थिया आहिनि। श्री ईशा जे साॼे पासे पीटर, श्री ईशा जे ॾाए पासे 6 ॼणा हिन पासे वेठा आहिनि, हिक ॿिए में सुसपुस कनि था, चवनि था त जेकॾहिं ईशा हींअर बि चवे त मां उहो आहियां जंहिं लाइ तव्हां पिए निहारियो, त पोइ त ईशा असां यहूदियुनि जो राजा थी पवंदो, ही विल बी द किंग ऑफ जूज़। पोइ श्री ईशा खे राजा बनाईंदा, ऐं जॾहिं ईशा खे राजा बनाईंदा तॾहिं ईशा जे साॼे पासे केरु वेहंदो, ॾाए पासे केरु वेहंदो, पाण में तकरार कनि था। हिकु चवे थो मां साॼे पासे वेहंदुसि, मां ॿिए कंहिंखे वेहण कीन ॾींदुसि। ईशा ॿुधी वठे थो ऐं ईशा छा थो करे, ईशा वञे थो, वञी हिकु जग पाणीअ जी भरे अचे थो, हथ में नैपकिन खणे थो, ओकरू थी अची हिकु हिकु जे अॻियां वेहे थो, हिकु हिकु पंहिंजे शिष्य, हिननि 12 शिष्यनि जा चरण धोए थो ऐं खेनि छा थो चवे, कहिड़ी सिख्या ॾे थो, चवे थो ही दैट वुड बी द ग्रेटेस्ट अमंगस्ट यू, लेट हिम बी अ सर्वेंट ऑफ ऑल। तव्हां मां जो बि वॾे में वॾो थियणु चाहे उहो वञी ॿियनि जो नौकर थिए, वञी ॿियनि जो ग़ुलाम थिए, वञी ॿियनि जो दास थिए। इहा अथव सची वॾाई, इहा सिख्या श्री ईशा ॾे थो पछाड़ीअ जे ॾींहुं। चवे थो ही दैट वुड बी द ग्रेटेस्ट अमंगस्ट यू, लेट हिम बी अ सर्वेंट ऑफ ऑल। वञी ॿियनि जो दास थिए, ॿियनि जो नौकर थिए, ॿियनि जे अॻियां हथ जोड़े वञी बीहे, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। पोइ जूडस ॾांहुं निहारे थो, पोइ जूडस खे चवे थो त तूं अञा हिते छो वेठो आहीं, तूं वञी पंहिंजो कमु कर, तूं वञी पंहिंजो कमु कर। जूडस जो कंधु हेठि थी वञे थो, खेसि गुस्सो अचे थो, कांवर में हलियो वञे थो, हलियो वञे थो। ॿिया केतिरा माण्हू जेके कठा थिया आहिनि सिर्फ़ु जूडस जे पुठियां वञनि था। जूडस अचे थो 3 ॾींहंनि में। मूं तव्हांखे ॿुधायो न त जेरूसलम में वॾे में वॾो मंदरु, उन मंदर जी कामेटी हूंदी हुई, उन कामेटीअ खे केतिरी अख़्तियारी हूंदी हुई। उन कामेटीअ खे कोठींदा सैन हेनड्रिन, इट वॉज अ काउंसिल। सैन हेनड्रिन जो वॾो केफस वटि वञे थो जूडस, ऐं जूडस चवे थो त मां तयारु आहियां। केफस जो वीचार हो त असीं जेकर हींअर जीसस खे पकड़े
उन ते मुक़दमो लॻाए ऐं अॼु ई हिन खे सूलीअ ते जेकर चाढ़ियूं। पर जीसस खे सुञाणे कीअं सघूं? जूडस सां अॻे ई ॻाल्हि ॿोल कई हुअऊं। जूडस खे चयो हुअऊं त तोखे असीं 30 सिका चांदीअ जा ॾींदासीं। 30 सिका चांदीअ जा बसि। 30 pieces of silver। तोखे 30 सिका चांदीअ जा ॾींदासीं। तूं पुलिस खे वठी वञजांइ ऐं वञी खेनि ॾेखारजांइ त केरु आहे, छो त ॿिया बि माण्हू हूंदा, केरु आहे श्री ईशा तव्हांजो मास्टर। जूडस खे लालच आई, छा आयो सम्झ में नथो अचे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, 30 सिका चांदीअ जा वॾी ॻाल्हि की न। सॼे ग्रुप जो ट्रेशरर हूंदो हो, सभु पैसा पाण वटि रखंदो हो। अलाए उहे पैसा कीअं कतबु आणींदो हो, को बि खांसि पुछंदो की न हो। पर ही 30 चांदीअ जे सिकनि ते पंहिंजे गुरूअ खे वञी विकिणे थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, राति थी आहे। जीसस चवे थो त हींअर मां चाहियां थो त भरिसां बाग़ आहे, उन बाग़ जो नालो गेत्सेमेन। गेत्सेमेन जे बाग़ में मां कुझु वक़्तु हली शांति में विहां। तव्हां मां को हलणु चाहे भले तव्हीं हलो। त हिते पीटर खेसि चवे थो। पीटर जो ॾाढो श्री ईशा जे नज़दीक हो। पीटर खेसि चवे थो, गुरुदेव तव्हां चयो आहे त वक़्तु अची भरियो आहे जॾहिं तव्हांखे पकिड़े क़ैद में विझंदा ऐं शायदि तव्हांखे सूलीअ ते चाढ़ीनि। मां तव्हां सां गॾु हूंदुसि। मां तव्हांखे छॾींदुसि की न। मां तव्हां सां गॾु हूंदुसि। जेल में क़ैद में मां तव्हां सां गॾु हलंदुसि। सूलीअ ते बि मां तव्हां सां गॾु चढ़ंदुसि। तॾहिं श्री ईशा मुश्क संदसि मुंहं ते। पर हिकिड़ी मुश्क थींदी आहे ख़ुशीअ जी मुश्क। ॿी मुश्क थींदी आहे जंहिंमें दर्द हूंदो आहे। दर्द भरी मुश्क सां चवेसि थो, पीटर यू विल डिनाई मी 3 times before the cock crows। कुकुर बांग ॾींदो तंहिंखां अॻु 3 भेरा तूं चवंदे त मां हिनखे सुञाणां की न। तूं त चईं तो मूंसां हलंदे जेल में ऐं मूंसां हलंदे सूलीअ ते, पर तूं चवंदे मां हिनखे सुञाणां कोन, मुंहिंजो हिन सां को वास्तो कोन्हे। पीटर शॉक थी थो वञे। ईअं कीअं थींदो गुरुदेव? अहिड़ो कमु मां कीअं करे सघंदुसि? मूंखां इहो कमु कीअं थींदो? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं वञनि था गेत्सेमेन जे बाग़ में। ईशा चवनि थो तव्हीं हिते तरसो, मां थोरो वक़्तु प्रभुअ सां ॻाल्हियूं करणु चाहियां थो। वञे थो थोरो परियां, उते नंढड़ी टकरीअ वांगुरु थोरो माउंड भिट वांगुरु मथे आहे, उते वञे थो। वञी वेहे थो। प्रभुअ खे चए थो, प्रभु छा थियणो आहे? खेसि ख़बर पवे थी त हींअर माण्हू ईंदा, मूंखे पकिड़ींदा, मूंखे सूलीअ ते चाढ़ींदा। प्रभुअ खे प्रार्थना करे थो। सूलीअ जो न वीचार करे थो। सूली कीअं थींदी हुई? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सूलीअ में काठ जी सूली खणी उन ते ॿाहूं ॿधी, हथनि में कीलियूं ठोकींदा हुआ, ॻिचीअ में कीलियूं ठोकींदा हुआ, पेरनि में कीलियूं ठोकींदा हुआ। इहो न वीचार करे थो, संदसि दिलि दहिलजी वञे थी। प्रभुअ खे पुकारे थो, प्रभु टेक दिस कप अवे फ्रॉम मी। प्रभु मूंखे इहो आज़मूदो न ॾिजांइ, सूलीअ जो आज़मूदो मूंखे न ॾिजांइ, इन खां मूंखे बचाइजांइ। प्रार्थना करे थो। ही जो पाण अलाए केतिरनि खे छुटायई, केतिरनि जूं बीमारियूं जेके छुटंदियूं ई की न हुयूं, उन्हनि खे न वञी छुटायो। हींअर पाण प्रभुअ जे दर ते हिकु भिखारी थी बीह पुकारे थो, चए थो प्रभु इन आज़मूदे खां मूंखे तूं बचाइजांइ। पर पोइ यकदमि चवे थो, न प्रभु, न मुंहिंजी इच्छा
पर जेका तुंहिंजी इच्छा हुजे, नॉट माई विल बट लेट दाई विल बी डन। पहिरीं चए थो, ओ लॉर्ड टेक दिस कप अवे फ्रॉम मी। पोइ चए थो, एंड येट नॉट माई विल बट लेट दाई विल बी डन। जा तुंहिंजी इच्छा, तेरा भाणा मीठा लागे, नाम पदारथ नानक मांगे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, प्रभुअ सां गुफ़्तगू करे मोटे थो, ॾिसे थो त 10 ॼणा जेके संदसि गॾु आया हुआ सुम्हिया पिया, हिकु ॼणो बि किन जाॻियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पीटर जंहिं चयो होसि त मां तोसां हूंदुसि सूलीअ ते, मां तोसां हूंदुसि जेल में, पीटर खे उथारे थो निंड मां, उथारे थो। पर वरी पीटर हीअं जूठा खाई वरी सुम्ही पए थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं पोइ जूडस अचे थो। पुलिस वारा अचनि था, संदन हथ में ॾियाटियूं आहिनि, टॉर्चिस, छाकाणि हींअर ऊंदहि थी वई आहे, राति थी वई आहे। जूडस अचे थो। जूडस अची यकदम ईशा जे कुल्हे ते हथ रखे थो, चवेसि थो, रबाए शलोम, रबाए शलोम। असीं ईअं चवंदा आहियूं न, नमस्कार, हिक ॿिए खे मिलंदा आहियूं त दैट इज़ द ग्रीटिंग, नमस्कार। यहूदी हिक ॿिए खे मिलंदा हुआ, मां भां थो अॼु ॾींहं ताईं शलोम, शलोम माना पीस बी ऑन यू, पीस बी ऑन यू। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर इहा हुई निशानी त हीउ अथव उहो जंहिंखे तव्हांखे पकड़नो आहे। जीसस चएसि थो, जूडस तो पंहिंजो कमु पूरो कयो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पुलिस अचे थी, अची हिनखे पकड़ीनि था, हिनखे पकड़े वठी वञनि था। केफस खेनि चयो आहे त गवर्नर पॉन्टियस पायलेट अॼु जेरूसलम में आयो आहे, उन जे अॻियां असां त फ़ैसिलो करे छॾियो आहे, सैनहेड्रिन फ़ैसिलो करे छॾियो त हिनखे सूलीअ ते चाढ़ियो वञे। क़ाइदे जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो कयो हुओ। यहूदियुनि जे क़ाइदे मूजिबि जेकॾहिं कंहिं बाबति बि फ़ैसिलो थिए यूनैनिमस, यकराय, यकराय फ़ैसिलो थिए त हिनखे सूलीअ ते चाढ़ियो वञे त उहो यकराय फ़ैसिलो असुल न क़बूल करणु घुरिजे। छो त घटि में घटि को हिकिड़ो त निकिरे जो वीचारो वेझो हुनजो पासो वठे। जे सभु कठा थी ऐं कुझु कनि, घटि में घटि हिकु ॼणो त हुजे जो जंहिंखे अक्यूज़ करे लेखीनि था उन जो पासो खणे। हिननि जो यकराय फ़ैसिलो हो, पर इहे सभु क़ाइदा भञी चवनि था हाणे पॉन्टियस पायलेट आयो आहे, गवर्नर आहे, क़ाइदे मूजिबि सैनहेड्रिन जे फ़ैसिलो कंदी हुई त कंहिंखे सूलीअ ते चाढ़ियो वञे त उनखे मोकल वठणी पवंदी हुई गवर्नर खां। जेसिताईं गवर्नर सही न कंदो, मां भां थो भारत में बि ईअं अथव, कोर्ट जेकॾहिं कंहिंखे कैपिटल पनिशमेंट ॾींदी आहे सुप्रीम कोर्ट, त बि चवंदा आहिनि जेसिताईं प्रेसिडेंट न सही कंदो तेसिताईं उनखे असीं फाईअ ते न चाढ़ींदासीं। साॻीअ तरह क़ाइदो हूंदो, जेसिताईं गवर्नर न क़बूल कंदो तेसिताईं उनखे फाईअ ते सूलीअ ते न चाढ़ियो वेंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजो वक़्तु घणो गुज़री वियो आहे। वठी अचनि था पॉन्टियस पायलेट वटि। पॉन्टियस पायलेट ईशा सां ॻाल्हाए थो, चवे थो हिन वीचारे त को ॾोहो ई कोन कयो आहे, मां कीअं तव्हांखे मोकल ॾियां त तव्हां हिनखे फाईअ ते चाढ़ियो। पर हू लोकनि खे वठी आया आहिनि जेके वाका कनि था, न कीअं बि फाईअ ते चाढ़ियो वञे। पोइ पाण खे बचाइण वास्ते पॉन्टियस पायलेट चए थो, खेसि ख़बर पवे थी त जीसस नैज़रथ में रहंदो हो। चए थो जीसस जे नैज़रथ में रहंदो हो त नैज़रथ जो रूलर हेरोड बि हिते आहे हाज़ुर, उन वटि वञो, उहो जे तव्हांखे मोकल ॾे त पोइ मां बि तव्हांखे मोकल ॾींदुसि। हेरोड वटि वठी वञनि था। अॼु वक़्तु किन थम जो विस्तार में तव्हां ज़िक्र करियां। पोइ हेरोड बि चए थो त हिन कयो छा आहे जो हिन वीचारे खे ताईं पकड़े सूलीअ ते चाढ़ींदा। वरी उहो पॉन्टियस पायलेट वटि मोकिलेसि थो
पर नेठ केफस ऐं उनजी पार्टी इहो हिते खटनि था ऐं हुकुम निकिरे थो त भल जीसस खे तव्हीं फाईअ ते चाढ़ियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तंहिं विच में के पुलिस वारा पीटर खे चवनि था त तूं सुञाणी हिन माण्हूअ खे जंहिंखे पकड़ियो। चई न न बाबा मां कोन सुञाणा, मुंहिंजो वास्तो ई कोन्हे हिन सां। ॿियो भेरो पुछेसि थो, टियों भेरो पुछेसि थो, टेई भेरा चवे थो न न न। उन वक़्तु कुकुर बांग थो भरे। पीटर खे यादगिरी पवे थी त गुरुअ चयो हो त कुकुर बांग भरींदो तंहिंखां अॻु तूं मूंखे 3 भेरा डिनाए कंदे। ही त सची ॻाल्हि थी। पर पोइ इहे 10 ॼणा ॾिसो, जॾहिं जीसस तकलीफ़ में आयो आहे, इहे 10 ॼणा जंहिंखे एपोस्टल्स करे कोठीनि था, जिन खे वेही चूंडियई त तव्हांखे मुंहिंजो कमु हलाइणो आहे, 10 ॼणा गुम थी विया। अकेलो ईशा खेसि चवनि था त हीअ क्रॉस तूं खण। गाड़ियूं ॾियनि था खेसि, संदसि कपिड़ा फाड़ीनि था, खेसि नंगो कनि था, वधीक खणी नथो सघे क्रॉस पंहिंजे कुल्हनि ते। पोइ हिकु माण्हू अची लंघे थो जंहिंजो नालो आहे साइमन। उन साइमन खे चवनि था त ही मरीज़ आहे, खणी नथो सघे, तूं मदद कंदेसि। उहो वीचारो हथु ॾिए थो, खणे थो, हिन खे खणी वञनि था। पर हिकु बि हिन जो शिष्य उते नथो अचे। जॾहिं क्रॉस ते खेसि चाढ़ीनि था, जेके पुलिस वारा उन ॾे निहारे थो, प्रभुअ खे प्रार्थना करे थो, फादर फॉरगिव देम फॉर दे नो नॉट व्हाट दे डू। प्रभु हिननि खे बि तूं माफ़ी ॾिजांइ, छो त हिननि खे परूरखी न आहे त ही छा करे रहिया आहिनि। जे हिननि खे परूर हुजे छा करे रहिया आहिनि, तंहिंजे करे इहो कमु की न कनि। तूं हिननि खे माफ़ी ॾिजांइ। हिननि लाइ माफ़ी घुरे थो। पोइ खे सूर थो थिए, छा थो थिए ख़बर न आहे, पर पोइ पुकारे थो। संदसि ॻाल्हाए बि नथो सघे, छो त क्रॉस ते चढ़ियो पियो आहे, ज़ईफ़, खेसि ताक़त कोन शरीर में, त बि चप चुरनि था, एलॉय एलॉय सेबस्तनी, ओ गॉड व्हाई हैस्ट thou forsaken me। चए थो प्रभु तो मूंखे छॾे छो ॾिनो आहे, तो मूंखे निंधड़को करे छो फिटो करे छॾियो आहे। पोइ वरी 2 मिंट तरसी चवे थो, ओ लॉर्ड टू दी आई कमिट माई सोल। दीन बंधु दीनानाथ मेरी डोरी तेरे हाथ। मां पंहिंजे जीवन जी डोरी तोखे सौंपियां थो। बेवस इंसान जंहिंखे छा शक्ति हुई, छा ताक़त हुई, बेवस थी हीअ दुनिया छॾे थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, संत अचनि था असां वटि, प्रभुअ जा प्यारा अचनि था, अवतारी पुरुष अचनि था। असीं साण कहिड़ी हालत हलूं था, असीं खेनि थुकूं हणूं था, असीं खेनि पथर हणूं था, असीं संदन निंदा करियूं था, असीं खेनि सूलीअ ते चाढ़ियूं था, असीं संदन चमड़ी लाहियूं था। शम्स तबरीज़ उन जी चमड़ी लाथी वई, मंसूर उन जी चमड़ी लाथी वई, पर तंहिं हूंदे बि संत वञनि पिया आसीस कंदा। लोकनि के हित कारणे संत भए फ़क़ीर। संत जेके रावल देश जा राणा आहिनि, से अची फ़क़ीर थियनि था, सभु कुझु सहनि था। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अचो त हिननि संतनि जे चरणनि में सिर झुकायूं, सदन आसीस पायूं ऐं खेनि प्रार्थना करियूं त असांखे बि सच जे राह ते हलाइनि। सच जे राह ते हली, सच जी राह आहे प्रेम जी राह, आहे प्यार जी राह, आहे मोहबत जी राह, आहे माफ़ी ॾियण जी राह। फादर फॉरगिव देम फॉर दे नो नॉट व्हाट दे डू। गुड फ्राइडे थियणु घुरिजे उहो ॾींहुं जॾहिं असीं ॿियनि सभिनी जूं भुलूं, सभिनी जा पाप
सभिनी जेकी असां सां कयो आहे घटि तायूं वधि तायूं सभु माफ़ करे चऊं उन्हनि खे अचो त असीं तव्हांखे प्यारु ॾियूं. लेट इट बी अ डे ऑफ फॉरगिवनेस. ओम ब्रह्म कृपा ही केवलम कृष्ण कृपा ही केवलम गुरु कृपा ही केवलम. ओम शांति शांति शांति. प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम प्रभु जी, मेरा नाम हो रहा है. प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है. तकलीफ और तंगी में नूर एक तू ही मददगार. उठाए अंजलि के जन्मों के सारे भार. करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है. करते हो तुम ओ दादा, मेरा नाम हो रहा है. दादा तेरी ही कृपा से सब काम हो रहा है. ओ सब काम हो रहा है. ओ सब काम हो रहा है. दादा श्याम.